अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हेठ टीवी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी। अवां खे कम ख़बर आगाह कंदा हलूं। ठरी मीरवा रिपोर्ट ज़वार सिन लगारी। ठरी मीरवा ॻोठ मोहम्मद ईसा शरह जे रवासिन पंहिंजी वेगी माउ जे ज़ियातियुनि ख़िलाफ़ पाक क़ुरान शरीफ़ खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन मुमताज़ शर अकबर शर अली शेर शर पाक किताब क़ुरान शरीफ़ खणी एहतिजाजी कंदे ॿुधायो त असांजी वेगी माउ ऐं उन जा ॿाहिरि असांजे पोड़े पीउ खे विर्द लाइ असांजे पीउ पारां मिलियल मिल्कियत ते कब्ज़ो करणु था चाहिनि। असांखे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि त घर ख़ाली कयो, न त पुलिस जी मार्फत असां घर ख़ाली कराईंदासूं ऐं असां ख़िलाफ़ मीडिया ट्रायल पिणु करे रहिया आहिनि। हिननि आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे।